चांडिया गुट कासमाबाद में सादकीन जे जश्न जी मुबारक महफ़िल। रिपोर्ट मंसूर कालरो। अंजुमन अब्बास अलमदार तरफ़ा इमाम बारगाह अल हुसैनी चांडिया गोठ वेझो गुलिस्तानी सज्जाद कासमाबाद तरफ़ा बसिलसिला ज़हूर पुरनूर रहमतुल्लिल आलमीन शाफ़े महशर रसूल करीम पैगम्बर खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम हज़रत जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जिन जी शान में शानदार अंदाज़ सां जश्न मल्हायो वियो, जंहिंमें मशहूर कसीदा पढ़ंदड़नि पंहिंजे महबूबी अंदाज़ सां ॿिन्ही जहाननि जे सरदार समेत इमाम सादिक अलैहिस्सलाम जिन जे हज़ूर में सलाम पेश कया। उन बाद ख़ासि मुक़र्रर प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह निहायती इल्मी ख़िताब फरमायो, जंहिंमें क़ुरान ऐं हदीसुनि जे हवाले सां नबी करीम जो आला शान बयानु कयो। उन बाद आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे औलाद वारे सिलसिले इमामत जे छहें मुबारक कड़ी हज़रत इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी विलादत बासादत जे हवाले सां इमामत जा मौजिज़ा ऐं करम नवाज़ियूं बयानु कंदे सनन ॿुधायल रोशनियुनि सां मुनव्वर ऐं सिधे रस्ते ते हलण जी रहनुमाई फरमाई। जश्न जे ॿिए मरहले में फरमान अली शाह मोमिनीन सां गॾिजी केक काटे विलादत जो मुबारक ॾिनियूं। हिन जश्न में जेके ताज़ो हुसैन ऐं हुबदार ज़वारी करे अरबेन तां ख़ैर आफ़ियत सां वापसि आया, तिन खे स्टेज ते घुराए गुलनि जा हार पाराए खेनि ज़वारीअ जो मुबारक ॾिनियूं वयूं। आख़िर में दुआए ख़ैर सां पोइ लंगर सां मोमिनीन जो ख़िदमत कई वई। अहिड़ी रीति ख़ैर बरकत ऐं सलवातुनि सां भरपूर ही जश्न पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो।